बांग्लादेशी वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद के इस्तीफ़ा बाद मुल्क छॾण ते मजबूर कंदड़। शागिर्दनि जे मुतालबे ते सदर पार्लियामेंट बि टोड़े छॾी। बांग्लादेशी सदर मोहम्मद शुहाबुद्दीन एहतजाज कंदड़ शागिर्दनि जे अल्टीमेटम बाद पार्लियामेंट टोड़ी। शागिर्द तहरीक जे अॻवाननि सदर खे 3 वॻे ताईं असेंबली टोड़ण जी डेड लाइन ॾींदे सख़्त रद्द अमल जी धमकी ॾिनी हुई। शागिर्दनि पारां नोबेल इनाम माणींदड़ ऐं मुआशी माहिर प्रोफेसर यूनुस जी अॻवानी में उबूरी हुकूमत क़ाइम करण जो मुतालबो। डॉक्टर यूनुस शागिर्दनि जे मुतालबे ते उबूरी हुकूमत में एडवाइज़र थियण वारी आछ क़बूल कंदे चयो आहे त अवाम आज़ादीअ जो मज़ो वठे ऐं यकीनी बणाए त हिन भेरे का बि ग़लती न थिए। बांग्लादेश जी अॻूणी वज़ीर आज़म ऐं अपोज़िशन लीडर ख़ालिदा ज़िया जेल मां आज़ाद। गुज़िरियल ॾींहुं शेख हसीना वाजिद जे मुल्क मां फरार थियण बाद सदर मोहम्मद शहाबुद्दीन ख़ालिदा ज़िया खे आज़ाद करण जो हुकुम ॾिनो हो। ख़ालिदा ज़िया खे करप्शन जे इल्ज़ाम हेठि 2018 ईस्वी में 17 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई वई हुई। इस्तीफ़ा ॾेई मुल्क मां फरार थींदड़ शेख हसीना वाजिद बर्तानिया में सियासी पनाह मिलण ताईं भारत में महफ़ूज़ हंध ते मुंतक़िल थी वई। अमरीका बि हसीना वाजिद जी वीज़ा रद्द करे छॾी। बांग्लादेश में हुकूमत जो तख्तो ऊंधो थियण बाद बांग्लादेशी आर्मी बि उथल पुथल। इंटेलिजेंस चीफ मुलाज़मत तां बरतरफ़। बांग्लादेशी फौजी इख्तियारनि मूजिब बांग्लादेश इंटेलिजेंस एजेंसी नेशनल टेली कम्युनिकेशन मॉनिटरिंग सेंटर जे डीजी मेजर जनरल ज़ियाउल हसन खे उहिदे तां बरतरफ़ कयो वियो। लेफ्टिनेंट जनरल सैफुल आलम खे परॾेही वज़ारत जो कलमदान ॾिनो वियो। जीओसी आर्मी ट्रेनिंग जे कमांड लेफ्टिनेंट जनरल मुजीबुर रहमान हवाले। मेजर जनरल रदवान रहमान डीजी NTMC हूंदो। I wish to move that the bill further to amend the Elections Act 2017, the Elections Second Amendment Bill 2024, as reported by the Standing Committee, be taken into consideration at once. The Elections Second Amendment Bill 2024 be passed. All those in favor of it may say aye. All those against it may say no. I think ayes have it. Motion is adopted. Consequently, the bill is passed. मखसूस सीटुनि बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ हुकूमत अहम कानून साज़ी करण में कामयाब। हुकूमत क़ौमी असेंबली खां पोइ सेनेट मां बि इलेक्शन एक्ट तरमीमी बिल 2024 अक्सरियत राय सां मंज़ूर कराए वरितो। अपोज़िशन जो सख़्त एहतजाज। क़ौमी असेंबली में नून लीग जे बिलाल अज़हर ऐं सेनेट में तलाल चौधरी बिल पेश कया। ऐवान अपोज़िशन जे घोड़ दौरान बिल जी अक्सरियत राय सां मंज़ूर ॾेई छॾी। क़ौमी असेंबली में अपोज़िशन स्पीकर जी डाइस जो घेराव करे बिल जूं कापियूं फाड़े छॾियूं। सेनेट में बि नारेबाज़ी मंज़ूर कयल बिल जे मतन मूजिबि को बि शख़्स मुक़रर वक़्त ते पार्टी सर्टिफिकेट जमा नथो कराए त उहो आज़ाद मेंबर सम्झो वेंदो। को चूंडियल मेंबर सियासी पार्टी में शामिल थिए थो त उहो वापसि न वेंदो। मख़सूस सीटुनि लाइ सियासी पार्टियुनि खे वक़्त ते लिस्ट जमा कराइणी पवंदी। तहरीक इंसाफ इलेक्शन एक्ट जे तरमीमी बिल खे सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते हमिलो करार ॾेई छॾियो। बिल सुप्रीम कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान। अली मोहम्मद ख़ान चयो आहे त मख़सूस सीटुनि वारो हक़ सुप्रीम कोर्ट खां मिली चुको आहे। असांखे कीअं थो पंहिंजे हक़ खां महरूम करे सघिजे। पार्लियामेंट सियासी मक़सदनि लाइ कानून साज़ी करे सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते हमिलो नथी करे सघे। बैरिस्टर गोहर ख़ान चयो आहे त इलेक्शन एक्ट तरमीमी बिल आइन ऐं कानून जे ख़िलाफ़ आहे। हुकूमत कानून साज़ी ज़रिए सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो ख़त्म करणु चाहे थी। शहबाज शरीफ़ बांग्लादेश जे अॻूणे वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद सां राब्तो करे फरार थियण लाइ रस्तो पुछे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी सां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मुलाक़ात। सावणी जी बरसातुनि दौरान इम्कानी अर्बन फ्लडिंग खे मुंहुं ॾियण ते गौर वीचार। बिलाल भुट्टो जी सदारत हेठि सिंध हुकूमत जे तर्जुमाननि जो इजलास बि थियो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेंबर MPA जमील सुमरो
मखदूम फखुल ज़मान, मुर्तज़ा बाब ऐं ॿियनि जी शिरकत। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां समूरनि तर्जुमाननि खे सिंध हुकूमत जी कारकर्दगी बहितर नमूने अवाम ॾों पेश करण जी हिदायत। सिंध काबीना में टियों भेरो वाद जो फ़ैसिलो। अहम वज़ीरनि जा कलमतान बि तब्दील करण जा इम्कान। ज़रियनि जो चवणु आहे त इम्तियाज़ शेख खे अहम खातो अलाट कयो वेंदो। शाहिद सलाम तहीम खां कलमतान वापसि वठण जो इम्कान। सैयद नासिर हुसैन शाह ऐं सईद गनी खे इज़ाफ़ी कलमतान ॾिना वेंदा। मुल्क ख़ैरात सां नथो हली सघे, टैक्स हर हाल में अदा करणो पवंदो। मुल्क जी मईशत जी बहितरी लाइ निजी शोबे खे अॻिते अचणो पवंदो। मुल्क में आबादी वधण वारो बम फाटी चुको आहे, उन खे कंट्रोल करणो पवंदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त हलंदड़ महीने IMF एग्जीक्यूटिव बोर्ड सां स्टाफ लेवल जो मुआहिदो थी वेंदो। मुआहिदे खां पोइ क्लाइमेट फाइनेंसिंग ते बि ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। इस्लामाबाद जी दहशतगर्दी तोड़ अदालत हथियार हथ अचण ऐं दहशतगर्दनि जी फंडिंग वारे केस में PTI जे तर्जुमान रऊफ़ हसन जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत जे रऊफ़ हसन खे 2 लख रुपयनि जा ज़मानती मुचलका जमा कराइण जी हिदायत। वकील दलील ॾिना त दहशतगर्दी केस में रऊफ़ हसन जो स्टेटस ॾिसणु ज़रूरी आहे। सिंधु दरिया में लाॻीतो चाढ़े गुडू बैराज खां पोइ सखर बैराज ते बि नंढी ॿोॾ डिक्लेयर। सखर बैराज वटि पाणी जो मथां वकिरो 2,17,000 ऐं हेठां वकिरो 2,01,000 क्यूसेक ताईं पहुची वियो। गुडू बैराज वटि बि 2 ॾींहनि खां नंढी ॿोॾ बरक़रार। बरसातुनि बाद मंसर ढंढ जे पाणी जी सतह में वाध। नई गाज काशे ऐं नियंग शरीफ़ जे जाबलू पट्टीअ में बरसातुनि बाद पाणी तेज़ी सां मंसर में दाख़िल थियण लॻो। 24 कलाकनि दौरान मंसर जी सतह में 1 फुट इज़ाफ़ो, लेवल 10 फुट 9 RL रिकॉर्ड कई वई। कराची जी मच्छर कॉलोनी में हथियारबंदनि जी फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया, 1 ॼणो ज़ख़्मी। 2 मोटरसाइकिल्स ते सवार 4 हथियारबंदनि फायरिंग करे 3 ॼणनि खे ज़ख़्मी करे विधो। 3 ज़ख़्मियुनि खे अस्पताल लियो पियो वियो त 2 ॼणनि रस्ते ते दम ॾेई छॾियो। मारिजी वियलनि मां 1 ॼणे जी लाई ख़ान तौर सुञाणप, ॿी जी सुञाणप न थी सघी। कराची में बाज़ियाब करायल लाड़काने वासी नारी जो अगवा केस में नओं मोड़। नारी दुआ बिरोही जवाबदारनि ते अगवा ऐं ज़्यादती जो इल्ज़ाम हणी छॾियो। नारी दुआ बिरोही अदालत में 164 जो बयान रिकॉर्ड कराईंदे गिरफ़्तार 3 जवाबदारनि जी सुञाणप बि कई। दुआ बिरोही चयो त हूअ पेपर ॾियण ते वई हुई त हिक कार में सवार 4 जवाबदारनि खेसि अगवा कयो ऐं कराची खणी विया, जिते खेसि इज्तिमाही ज़्यादती जो निशानो बणाए वियो। अदालत बयान रिकॉर्ड करण बाद नारी खे वालदेन हवाले करे छॾियो। टंडो आदम वेझो रोहड़ी कैनाल खे लगल घारे जो पानी खंडू रोड तां ओवरटॉप। रोड खे कट हणण तां 2 धुरनि में चिकताण। ॻोठ ऐं फसल ॿुॾण खां बचाइण लाइ ॻोठाणा सांध मोरी वटि मशीनरी घुराए हथरादू बंद ॿधण लॻा। ॿी धुर जी मुखालफ़त बंद ॾियण खां रोकण तां 2 धुरनि में चिकताण। मशीनरी रोकण लाइ फायरिंग कई वई। सांध मोरीअ ते बीठल माण्हुनि में भाॼ। इतला ते असिस्टेंट कमिश्नर पुलिस सां गॾिजी पहुची वई।
सांदमोरी वट बंद ॿधण वारो कम रोकराए छॾियो, मशीनरी वापस। हाला वेझो मासूम निगरी खे घुटा ॾेई क़त्ल कंदड़ वहशी जवाबदार, हिक औरत समेत गिरफ़्तार। पुलिस मक़तूल अज़रा चांडियो जे वेगे मामे मियादाद चांडियो ऐं हिक औरत आयशा मला खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त पहिरियां जवाबदार मियादाद खे गिरफ़्तार करण बाद संदसि निशानदी ते आयशा मला खे गिरफ़्तार कयो वियो आहे। लकी गुलाम शाह पुलिस जो हफ़्तो अॻु अगवा थी वियल ॻोठाणे खे बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त रुस्तम जे कचे वारे इलाइक़े में ऑपरेशन करे शबीर चाचड़ खे बाज़ियाब करायो वियो आहे। पेरिस ओलंपिक्स में पाकिस्तान लाइ मेडल जे अकेले उम्मीदवार राशिद नदीम जूलन थ्रो जे फाइनल में पहुची वियो। जूलन थ्रो जे क्वालिफाइंग राउंड में अरशद नदीम 86 ॾाही 59 मीटर जे थ्रू करे फाइनल में जाइ ठाहे वरिती। भारती रांदीगर नीरज चोपड़ा बि 89 ॾाही 34 मीटर जे थ्रू सां फाइनल में पहुतो। अरशद ऐं नीरज विच में फाइनल 8 अगस्त ते थींदो। अमेरिकी फौज जे सेकेंड लेफ्टिनेंट एमा कोपर मिस अमेरिका 2024 चूंडिजी वई। मिशिगन रियासत सां वास्तो रखंदड़ एमा कोपर नवंबर में मिस यूनिवर्सिटी मुक़ाबले में अमेरिका जी नुमाइंदगी कंदी। स्टैनफोर्ड यूनिवर्सिटी मां डेटा साइंस में मास्टर्स कंदड़ एमा जो चवणु आहे त अमेरिकी फौज जो हिस्सो हुअण ते खेसि फ़ख्रु आहे। हॉलीवुड फिल्म आउटकम दी वॉल्स जो ट्रेलर जारी। खौफ ऐं दहशत जी कहाणी ते ॿधल फिल्म 3 अगस्त ते सिनेमा घरनि जी ज़ीनत बणजंदी।